नसीर अहमद नारे जो रिपड़ी ऐं भरपासे में बदामनी जी बाहा भड़कियल ॾुहारिन ऋण बारे छॾियो। चोरी ऐं फुर जी वारदातुनि खां राति ख़ाली न रही। गुज़िरियल 3 रातुनि में 5 चोरियुनि जूं वारदातूं। ॻोठ साइदी मां चोरनि जो किरियाने जी दुकान खे काठ। 1.5 लख रुपयनि खां वधीक रक़म जी चोरी। ॻोठाणनि ॾोह जे इरादे सां बीठल मोटरसाइकिल सवार हिकु चोर खे डोड़ाए सोघो करे वरितो। पुलिस हवाले। ख़बर मूजिबि रिपड़ीअ भरिसां बहारो थाणे जी हद में ॾुहारिन ऋण ॿारे छॾियो आहे। राति थींदे ई ॾुहारी ॿरी मां निकिरी अचनि था। गुज़िरियल राति ॻोठ साइदी में नामालूम चोर सैयद सफदर शाह जे दुकान खे काठ हणी 80,000 रोक ऐं 60,000 रुपयनि जो कन्फेक्शनरी जो सामान खणी फ़रार थी विया। जॾहिं चोरी वाक़े ख़िलाफ़ मुतासिर दुकानदार जी अॻुवाणीअ में ॻोठाणनि खड़ा रिपड़ीअ रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं SSP खैरपुर ऐं DIG सखर खां चोरी वापसि कराइण जो मुतालबो कयो आहे। जॾहिं त साॻी राति ॻोठ अली बख़्श सिरोही ऐं ॾोह जे इरादे सां बीठल मोटरसाइकिल सवार चोर खे ॻोठाणनि डोड़ाए पकिड़े वरितो। ॻोठाणनि जे इतला ते बहारो पुलिस पहुची वई। ॻोठाणनि चोर खे पुलिस हवाले कयो। जॾहिं त सहाफ़ियुनि पारां बहारो पुलिस सां राब्तो कयो वियो पर पुलिस जवाबदार जो नालो ऐं तफ़सील ॾियण खां लवाईंदी रही। यादि रहे त गुज़िरियल 3 रातुनि दौरान चोरियुनि ऐं फुर जूं 5 वारदातूं पेश आयूं आहिनि पर पुलिस पारां का बि अॻुभराई नाहे थी, जंहिं करे इलाइक़ो ॾुहारिन हवाले थी वियो आहे ऐं अवाम ख़ौफ़ में वठिजी वियो आहे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपड़ी।